ये शयूं कयूं था उन्हनि तो फिरी रहिया आहिनि पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त शहीद राणीअ जो लखते जिगर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो चेयरमैन क़ौमी असेंबली में वॉकआउट थो करे त मुलाज़िमनि जूं पगारूं 50% वधायो ऐं उथी थो वञे ऐं जॾहिं ॿीहर थो ऐलान करे त बलोचिस्तान ऐं सिंध जे मुलाज़िमनि जूं पगारूं 50% वधाईंदासीं पर जॾहिं उन जी रियासत में उन जे हुकुमराननि सां ही सरकारी मुलाज़िम वेहे थो त हो बि हाकिम था यार वॾो मिसाल क़ाइमु था कनि त साॻा 7% ॾींदासीं बिलावल भुट्टे ज़रदारी जो हुकुम बि मञण लाइ तयारु कोन्हनि के हो पंहिंजी चेयरमैन जो हुकुम मञण लाइ तयारु कोन्हनि पे अहिड़नि हुकुमराननि ते शेम 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 सरकार जेको असांखे लॉलीपॉप ॾिनो आहे मां उनखे क्लियर चई आयो आहियां त इहो 7% बि तव्हां ग़रीब आहियो तव्हां अपाहज आहियो तव्हां ज़रूरतमंद आहियो इहो 7% बि असां तव्हांखे ॾेई छॾियोसीं पाण वटि रखी छॾियो सेक्रेटरी जीअं मुंहिंजी क्लिप हले थी पई मूंखे मुतमिन करण जी कोशिशि कई चई त बाबा तव्हां जेको आहे असां तव्हां सां पोइ मीटिंग कंदासीं मां उन्हीअ खे ठके ठोके लफ़्ज़ चई आयो आहियां त तव्हां जेको असां सां धोखो कयो आहे असां सां जेका ठगी कई आहे असां सां जेको फ्रॉड कयो आहे असां सां जेका ॿियाई कई आहे असां तव्हां मुतमिन न आहियो तव्हांजे तरफ़ नाव में थी था वञो जंग आहे त जंग आहे हाणे एहतिजाजनि पाण हिते कुझु मिंट जे लाइ धरणो हणी वेंदासीं ऐं उन खां पोइ तव्हां मूंखे हिकिड़ी तजवीज़ ॾियो त इहो असांजे अॻुवाननि में फ़ैसिलो थियल आहे त आशूरनि खां पोइ वरी ॿीहर असां हिकिड़ी मीटिंग घुराईंदासीं तहरीक खे रिव्यू कंदासीं तव्हां इन ते मुतमिन हो जेकॾहिं तव्हां दोस्त मूंखे हुकुम कयो त मूं विकिरणो आहे त करबला जे मैदान में मां टपो ॾियण जे लाइ तयारु आहियां पर जेको फ़ैसिलो तव्हां दोस्त हुकुम खे वेही करे ॾींदो जेका लीक करंदो सिकंदर जेतो उन लीक को न हेॾे थींदो न होॾे थींदो दरिया बि टपो ॾींदो करबला जे मैदान में बि टपो ॾींदो सभिनी खे गुज़ारिश थी कजे त हिते वियो एहतिजाजनि हुकूमत जे ख़िलाफ़ नारा हणो शेम 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 सिंध हुकूमत शेम सिंध हुकूमत शेम सिंध हुकूमत शेम सिंध हुकूमत शेम 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 ही सिंध जा हुक्मरान 18 सालनि खां जेका इन्हनि सिंध ठाही आहे ऐं जेके माण्हुनि खे इन्हनि सहूलियतूं ॾिनियूं आहिनि उहे सिंध जा जेका ही मुलाज़िम पंहिंजी गवर्नमेंट खे शेम शेम चवनि था तंहिं करे ज़रदारी माफ़िया खे इहो सोचणु खपे त सिंध तव्हांजे ख़िलाफ़ बीठी केस कंदुसि असांजे दोस्त Shame, 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 shame. जारी रहेगी, जारी रहेगी, जारी रहेगी, जारी रहेगी, जारी रहेगी, जारी रहेगी. मुलाजिम जिंदाबाद जिंदाबाद एक रियासत दो कानून सिंध हुकूमत शेम 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 करे सियासतदान
बात किसी सूरत में काबिल कबूल नहीं है। सिंध हमारी माँ है और माँ को जो तोड़ता है, जो माँ को जो मारता है, उसको हम धोखेबाज समझते हैं, उसको हम परेशान समझते हैं, उसको हम कातिल समझते हैं। इन कातिलों को हम लानत फेंकते हैं, हम लानत फेंकते हैं, हम लानत फेंकते हैं। शेम सिंध हुकूमत शेम सिंध हुकूमत शेम शेम आखिर में मैं इतना कहूँगा कि जितना आप खामोश रहोगे, जितनी आप खामोशी अख्तियार करोगे, उतनी बड़ी आपको कुर्बानी देनी पड़ेगी, आपके बच्चों को कुर्बानी देनी पड़ेगी, आपके आने वालों नस्लों को कुर्बानी देनी पड़ेगी। खुदारा अभी से आप उठ जाएं। जिंदाबाद जिंदाबाद जंग साजी जारी रहंदे जंग साजी जारी रहंदे जंग साजी जारी रहंदे जंग साजी जारी रहंदे एक रियासत दो कानून एक रियासत दो कानून एक रियासत दो कानून एक रियासत दो कानून मुलाजिम कदम बढ़ाओ सिकंदर जतोई कदम बढ़ाओ